जॾहिं जट तोते हुक्मरान थींदा त छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा। शियो आ काफ़र, सुनी आ काफ़र, मस्जिद मंझां अहिड़ा ऐलान थींदा त छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा। सत्यानाश थींदो आ क़ौमुनि जो तॾहिं लेखक मुबल्लिग बि दरबार न थींदा त छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा। जॾहिं हक़ इंसाफ़ जूतनि सां छुॾिजे, जॾहिं मुल्ह इज़त संधोना न थींदा त छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा। सॼो ॾींहुं घर में भञदे खटोला, रुगो ख्वाब जा ॾींहं महिमान थींदा। रुगो ॾींहं जा ख्वाब महिमान थींदा त छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा। रेढार धनवान जॾहिं इल्म वारा मरन मुफ़लिसीअ में, रेढार बकिरार धनवान थींदा त छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा। पहिरियां तस्बी ऐं हाजी निमाज़ी, ॾाढ़ी हुजे पोइ मुस्लमान थींदा त छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा। धरती लुटण लाइ विढ़नि चोर चूंडूं, वरी वोट ॾींदड़ बि नादान थींदा त छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा। मता धीउ पढ़ाई जो गैरत न रहंदई, कमज़ोर एॾा जे ईमान थींदा त छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा। खुशामद जी पुछड़ी बीमारियुनि पातल, बचा कीअं तुंहिंजा फने कान थींदा त छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा। जॾहिं मान मुनसिफ़ न कुर्सीअ जो रखंदा, रिश्वत सिफारिश जा तूफ़ान थींदा त छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा। जिते अणपढ़ियल आहे उस्ताद बणबो, पढ़ियल पेट ख़ातिर परेशान थींदा त छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा। कई माठ थींदे मुनाफ़िक़ ढिबाई, तारीख़ में तोते अरमान थींदा त छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा। वीडियो बना रहा हूँ, बात करो। एक मिनट